नाज़रीन हाणे हलूं था इलाक़ाई ख़बरुनि जी तरफ़। इस्लाम कोट भरिसां हिकु वधीक ख़ुदकुशीअ जो वाक़ियो पेश आयो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब ॻोठ अलारीअ में 17 वरियनि जी नौजवान नारी मारुई धीअ निहाल भील वण में रसो ॿधी मुबैना फाहो खाई आपघात करे छॾियो। इतला ते झांगरो पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्लाम कोट आंदो। फोती नारीअ जे वारसनि जो चवणु आहे त नारीअ जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो। पुलिस मूजिब वधीक जांच कई पई वञे। वाज़े रहे त 3 ॾींहनि में इस्लाम कोट में 3 ख़ुदकुशीअ जा वाक़िया पेश अची चुका आहिनि। नाज़रीन सांगड़ भरिसां चोटियारियूं थाणे जी हद टंडो मिठा खान में पुरअसरार नमूने क़तल थियल औरत जो लाश हथ आयो आहे। औरत जे मुड़ुस ऐं माइटनि हिक ॿिए ते खेसि मारण जो इल्ज़ाम हयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर ज़वार अली लाशारी। जी ज़वार अली, छा तफ़सील आहिनि? अॼु सांगड़ भरिसां चोटारियूं थाणे जी हद टंडो मिठा खान में पुरसरार नमूने क़तल थियल औरत जो लाश हथ आयो आहे। वाक़े जी इतला ते चोटारियूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो, जितां औरत जी सुञाणप शर्मती देवी तौर थी आहे। फौती औरत जो मुड़ुस जो चवणु आहे त मुंहिंजी घरवारी खे माइटनि हलंदी बस मां धिको ॾेई क़तल कयो आहे। ॿी तरफ़ फौती औरत जे भाउ मूजिबि त मुंहिंजी भेण खे मुड़ुस क़तल कयो आहे। होॾां राब्तो करण ते SHO चोटारियूं नबी बिश्क लाशारी ॿुधायो त असीं इतला ते पहुची लाश तहवील में वठी सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। वाक़ियो क़तल आहे या ख़ुदकुशी, होॾां औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वेंदो। जी ज़वार अली लाशारी, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। बाहूखोसो में शहर ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां बरसात मुतासिरनि खे फंड न मिलण ऐं शहर जे बुनियादी मसइलनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते 21 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अली अकबर नंदवाणी मूजिब नासिर कंदराणी, अली वफ़ा बिरोही, शबीर डोमकी ऐं ॿियनि चयो त हक़ीक़ी बरसात मुतासिरनि खे अञा ताईं कुझु बि न मिलियो आहे। शहर हिन जदीद दौर में बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त DC जैकमाबाद ऐं ॿियनि ज़िम्मेवार आफ़ीसरनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। जैकमाबाद में एरी बिरादरी पारां पाक फ़ौज ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम बिरोही मूजिब हाकिम अली एरी, अब्दुल समी सूमरो, यासिर ख़ान एरी, गुलाब ख़ान एरी, रईस मेहर एरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली में शामिल सवे माण्हुनि पाकिस्तान जा झंडा खणी पाक आर्मीअ जे हक़ में नारा हणंदा DC चौक ते पहुता। उन मौक़े ते हिननि चयो त कुझु मुल्क दुश्मन पाकिस्तान जे आर्मी ख़िलाफ़ सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ग़लति अफ़वाह फैलाए अवाम खे गुमराह करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिंखे बर्दाश्त न कयो वेंदो। लालू रैंक में 3 ॾींहं अॻु ख़ुदकुशी कंदड़ पोरियत जे वारसनि तरफ़ां पाक किताब खणी लाड़काणो वारे मुख रोड बंदि करे टायर साड़े धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर बदरुद्दीन मुग़ेरी मूजिब हुननि चयो त मरहूम अली बख्श थहीम ख़ुदकुशी ज़हनी दबाव में अची कई हुई। मीरल थहीम मरहूम जी घरवारीअ खे तंग कंदो हुयो। हुननि चयो त उन ख़िलाफ़ थाणे ते फ़रियाद कई, पर पुलिस जवाबदार बाअसर हुजण सबबि FIR दाख़िल न थी करे इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद जे रहवासी गुरबत सबबि स्कूल जी फीस न पियारण करे पुटनि खे स्कूल मां कढण ऐं मथनि तशद्दुद करण ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब उन मौक़े ते स्कूल मां कढियल 2 शागिर्द बि मौजूदु हुआ। पोरियत मोहम्मद इदरीस सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मोहसिन चिल्ड्रन स्कूल में संदसि 2 पुट पढ़ंदा आहिनि। गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि फीस न पियारी त खेनि स्कूल मां कढियो वियो। हुन ॿुधायो त 7,000 रुपया जमा कराया, पोइ बि ॿारनि खे इम्तिहान में न वेहण ॾिनो वियो। स्कूल जे प्रिंसिपल वटि मामले जे हल लाइ पहुतसि त हुन हिकु बि न ॿुधी। ओचितो चइनि नौजवान छोकिरनि खेसि सख़्त तशद्दुद जो निशानो बणाइण बादि धिका ॾेई स्कूल मां ॿाहिरि कढी छॾियो, नोटिस वरितो वञे। ॿोॾि ऐं बरसात मुतासिर माण्हुनि जी वाहिर न थियण ऐं बदअमनी ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां मीरपुर भठोरो में एहतिजाजी रैली कढी वई। सिजावल मां SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकेली मूजिब हुन मौक़े ते परवेज़ मेमण, सागर परिहाड़ ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध हुकूमत ॿोॾि ऐं बरसात मुतासिर माण्हुनि जी का बि वाहिर न कई आहे। केतिराई मुतासिर अॼु ताईं बि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। हुननि चयो त ॻोठ अब्दुल्ला सोढो में कुझु ॾींहं अॻु बेदर्दीअ सां न्याणीअ खे जवाबदारनि घर में घिड़ी फायरिंग करे क़तल करे छॾियो। उन जा जवाबदार फौरी तौर गिरफ़्तार कया वञनि।
नवाबशाह में पाकिस्तान फ़ौज जी हिमायत में क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी पारां रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब रसूल बख्श रिंद, मंसूर अहमद राजपूत ऐं ॿियनि चयो त अॼु नवाबशाह जी अवाम पाकिस्तान फ़ौज जी हिमायत में एॾी वॾी रैली कढी आहे जंहिं ते हू जस लहनि। हुननि चयो त जेके बि सियासी पार्टियूं पाकिस्तान जी फ़ौज ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहियूं आहिनि, असां उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।